हिते थियूं इन खां पोइ हिन विदाई में जेका तव्हां सम्झो था त पीर साईं सोरी भाषा जिन जो अचणु थियो उन जो थोरो अहवालु ॿुधायो भला। इहो बि जॾहिं पीर साहिब शायदि पहिरियों दफ़ो जॾहिं हिते आयो 1936 में जॾहिं रत्नागिरी मां वापसि आया त पहिरीं दावत हिते थी। थधी पटी अरदास जो थलो वरी हितां खां 2-3 ठाह ॾखिणे पासे मौजूदु आहे। उन वक़्तु पंहिंजो ख़लीफ़ो साईं अब्दुल्ला फ़कीर मस्त ऐं मोहम्मद यूसुफ हिन ख़ानदान मजा तॾहिं साईं मलू फ़कीर मलू फ़कीर ख़लीफ़ो खणी न पुॼे त माना मलू फ़कीर मौजूदु मलू पर इहा दावत पाण चई सघूं था माना मोहम्मद यूसुफ जे ज़माने जी छो त 1936-37 में हिन दावत खां पोइ पाण जॾहिं घणो बंगलो तयारु थियो त पोइ पाण उते तशरीफ़ वठी विया हुआ। हिते बि वियो ओॾी महिल शाम जो वियो हलियो हा जी पोइ वरी मोटी आयो माना बंगलो जंहिं वक़्तु नओं ठहियो हुयो उनखे ॾिसी पसार करे घुमी मोटी आया पोइ दावत पूरी कयूं पोइ पाण ख़ैर जा उते विया कुटुंब कबीले सां रहिया हिते जमा जे इसरार ते उन बंगले ते हलो बाक़ाइदा लॻा शामियाना वग़ैरह तंबू वग़ैरह ऐं ॿारहें बचे रहियो ऐं बोरची वोरची आहे त राति जो ताम थिया बोरची अहिड़ो कारीगरो चवंदा हा जी साईं हुन काठियूं पे विधियूं त उन बोरची जो ढकु ॾेई उन मथां ॾेई छॾी इहो लेपो अटे जो ऐं उन अंदरि का बि शइ न को घुमाई न को विधई न को ॾिठई रुगो बाहि घटि वधि कराईंदो रहियो मौला बख़्श असां मिठू जे ॻोठ जो न उन बोरची जो नालो छा बोरची पीर साहिब जो हू रुगो न तूं काठियूं ॾींदो वञो काठियूं ॾियण वारो हुनखे अहिड़ो कारीगर हुयो अहिड़ो कारीगर हो जो को रधई न को चखई न को ॾिठई रुगो बसि हुनखे ढकु ॾेई मथां अटो हणाए छॾीं त हर शइ पाण तयारु थी वई। हुरतरी जा जेके शहीद वग़ैरह थिया ॿिया थिया उहे बि हिते दफ़न आहिनि हिते इहो हुरतरी जो काफ़ी जेको आहे सोन वग़ैरह या हथियार वग़ैरह इहे बि हिते दफ़न थियल आहिनि हिन मुक़ाम हुआ ऐं ॿिया बाकर ॾिठो हिकिड़ो मशहूरु आहे उहो बि हिते आहे दाऊद वसान जा जेके आहिनि पुट आहिनि जेके नबू वसान बहादुर वसान उहे बि हिते दफ़न थियल आहिनि। इहा तव्हां ॻाल्हि भली कई त हुर तहरीक जे हवाले सां ज़ाहिर आहे हू जेके हिकिड़ा हथियार हुआ उन जूं ख़बरूं पाण खे मिलंदियूं मलू फ़कीर वारा उन मोहम्मद यूसुफ वारा वॾा जेके माण्हू हुआ त उन वक़्तु ज़ाहिर आहे पंहिंजे दिफ़ा जे लाइ पंहिंजी जंग जे लाइ हेॾी वॾी जेका तहरीक हुई उन लाइ पीर साहिब जेके हथियार हुआ उन्हनि खे हीअ जेको वाटर हितां जो वहे थो जेका जेका पोइ जेका इन वाटर खे पाण छा था सम्झूंसीं जेका हीअ निकिरे थी त हीअ शाख जेका तव्हांरी शाख टूरी शाख त इहे रिवायतूं मिलनि थियूं त टूरी शाख जे पासे में प्लास्टिक जा जेका थेला हुआ उन्हनि में बंदि करे रखियो वियो ऐं हीअ क़ब्रिस्तान बि उन वक़्तु अहमियत वारो हो त जॾहिं पाण गाज़ियुनि खे ट्रेनिंग ॾिनी पए त उन लाइ हथियार हुजनि जेके पाण खे वक़्तु सिर कमु अचनि ऐं पोइ ज़ाहिर बाद में पोइ छापा लॻा कीअं थियो छा थियो त उन्हनि में उहे शयूं जेके हुयूं त पोइ उहो अंग्रेज़ सरकार खणी वई कीअं थियो छा थियो इहे सभु शयूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते ईअं साईं बिल्कुलु हा ईअं साईं।